अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया गज़ाला अबलोद सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। बेएतमादी रिथ खां हिकु ॾींहुं अॻु बिना देर इलेक्शन ते राज़ी थियण या पोइ मार्शल लॉ जी धमकी ॾिनी वई। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो इंकिशाफ। क़ौमी असेंबली में ख़िताब दौरान बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त पीपी जी वाज़े पॉलिसी आहे त चूंड सुधारनि खां पोइ चूंडूं थींदियूं। साफ़ ऐं शफ़ाफ़ चूंडूं चाहियूं था। इमरान ख़ान वेंदे वेंदे जमहूरियत ऐं इदारनि खे नुक़सानु पहुचायो। ग़ैर आइनी ऐं ग़ैर जमहूरी कमनि में मुलविस माण्हुनि जी निशानदही लाइ कमीशन जोड़ियो वञे। भारत ग़ैर क़ानूनी तौर ते वालारियल कश्मीर जी हैसियत खे तब्दील कयो। वालारियल कश्मीरियुनि में भारत जो ज़ुल्म जारी आहे। परॾेही वज़ीर बणजण बैदि पहिरियों कमु वालारियल कश्मीर बाबति कमु करणु आहे। भारत 5 अगस्त ते वालारियल कश्मीर में ग़ैर क़ानूनी आबादकारी शुरू कई। बीजेपी हुकूमत बार बार आलमी कानून जी भञकड़ी कई। भारत जे पाण मुरादो कमीशन खे रद्द कयूं था। भारत ग़ैर क़ानूनी तौर ते कश्मीरियुनि जी हैसियत खे तब्दील कयो। मौजूदा हुकूमत खे इमरान ख़ान जे गुनाहनि जी ज़िम्मेवारी पाण मथां न खणणु घुरिजे। इलेक्शन ई मुल्की मसइलनि जो हल आहे। मुंहिंजे ख़िलाफ़ केस 10 महीना थी विया पर अॼु ताईं के सबूत पेश न थी सघिया ऐं केस खे ड्रैग ॾिनी पई वञे। अॻूणी हुकूमत में नेब तरफ़ां चयो पियो वियो त केस जी रोज़ानी जी बुनियाद ते ॿुधणी थियणु घुरिजे। हाणे नेब वटि को जवाबु न आहे। कॾहिं उनखे कोरोना थी वञे थो त कॾहिं को ॿियो मसइलो। असल में उन्हनि वटि सबूत न आहिनि। जेकॾहिं मुंहिंजे ख़िलाफ़ सबूत आहिनि त मूंखे सज़ा ॾियो। मुंहिंजे ख़िलाफ़ सबूत न आहिनि त अदलिया नेब जी उन ज़्यादती जो नोटिस वठे ऐं नेब खे कटहरे में आंदो वञे। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ जूं इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां तवानाई वारे वफ़ाक़ी वज़ीर खुरम दस्तगीर जी मुलाक़ात। वॾे वज़ीर सिंध में थींदड़ बदतरीन लोड शेडिंग जो मसइलो उथारियो। वॾे वज़ीर जो चवणु आहे त सिंध जे ॿहिराड़ी में 12 खां 14 कलाक लोड शेडिंग थी रही आहे। लोड शेडिंग सबबि ज़रई पैदावार खे नुक़सानु पहुची सघे थो। खुरम दस्तगीर पारां वॾे वज़ीर खे हेस्को ऐं सेप्को खे लोड शेडिंग घटाइण जूं हिदायतूं जारी करण जी ख़ातिरी। सिंध हुकूमत पारां घुर्बल सूबाई वज़ीरनि शर्जील इनाम मेमण ऐं सईद गनी ऑरेंज लाइन बसुनि जो दौरो कयो। 49 बसूं पीपल्स इंट्रासिटी प्रोजेक्ट ऐं 20 ईदी। सिंध हुकूमत कराची ऐं लाड़काणे लाइ 250 बसूं घुराए रही आहे। FIA वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं ॿियनि ख़िलाफ़ मनी लॉन्ड्रिंग केस जो ट्रायल न करण जो फ़ैसिलो करे वरितो। लाहौर जी अदालत जो चवणु आहे त केस में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं पंजाब जे वॾे वज़ीर हमज़ा शहबाज ते 14 मई ते फ़र्द जुर्म लागू थींदो। इस्लामाबाद हाई कोर्ट जो पुलिस खे मस्जिद नबवी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वाक़े जूं FIRs दाख़िल न करण जो हुकुम। चीफ जस्टिस इस्लामाबाद हाई कोर्ट मस्जिद नबवी वाक़े बाबति फवाद चौधरी, कासिम सूरी ऐं शहबाज गिल जी दरख़्वास्तुनि ते ॿुधणी कई। मज़हबी इल्ज़ाम मढ़णु तमामु वॾी बदकिस्मती आहे। मुआशिरे में इस्तेहकाम रुगो सियासी माण्हू ई आणे सघनि था। मौजूदा हुकूमत खां सवाइ कंहिं बि हुकूमत में ईअं नाहे थियो। रियासत खे ॾिसणु घुरिजे त मज़हब खे ग़लति इस्तेमालु न कयो वञे। श्रीलंकन मैनेजर ऐं मिशाल ख़ान केस अवां जे साम्हूं आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत खे उहे शयूं पाण ॾिसणु घुरिजनि। चीफ जस्टिस अतर मिनल्ला जा ॿुधणी दौरान रिमार्क्स। हुकूमत डॉलर जी क़ीमत में ज़ाब्तो आणण में नाकाम। मुल्की तारीख़ में डॉलर बुलंद तरीन सतह ते पहुची वियो। इंटरबैंक ऐं ओपन मार्केट में डॉलर जी क़ीमत में वाधि। इंटरबैंक में डॉलर 87 पैसा महांगो थियण बैदि 190 रुपया 98 पैसनि जो थी वियो। ओपन मार्केट में डॉलर जी क़ीमत 192 रुपया 50 पैसनि जो थी वियो।
सन में हाउ ॾारींदड़ हादसे में फोथियल 9 ॼणनि जी जनाज़े निमाज़ भिरिया सिटी वेझो ॻोठ हुसैन कलोड़ो में अदा कई वई। फोतियुनि जे घरनि ऐं भरपासे जे ॻोठनि में सोग वारी सूरतयाल। सन हादसे में फोथियल कंडियारो वेझो ॻोठ पुनल सोलंगी वासियुनि 4 ॼणनि जी बि जनाज़े निमाज़ अदा। जनाज़े निमाज़ में इलाइक़े वासियुनि जी वॾे अंग में शिरकत। फोतियुनि जी जनाज़े निमाज़ में कंहिं बि चूंडियल नुमाइंदे शिरकत न कई। सिंध में पानी की खोट 61 सैकड़ो थी वई। सखर बैराज वटि पानी की खोट 51 सैकड़ो, गुड्डू वटि 100 सैकड़ो और कोटड़ी बैराज वटि 69 सैकड़ो पानी की खोट बरक़रार। सखर बैराज जा राइस केनाल और दादू केनाल बंद पयल। गुड्डू बैराज जा 3 केनाल, पट फीडर, घोटकी फीडर और BS फीडर बंद। मुल्क में तवानाई बहरान वधिक संगीन थी वियो। शॉर्टफॉल एक भेरो ॿीहर 4432 मेगावाट ताईं पहुची चुको। बिजली की मजमूई पैदावार 21568 मेगावाट जॾहिं त घुर्ज 26000 मेगावाट ताईं पहुची वई। बिजली की मजमूई पैदावारी सलाहियत 36039 मेगावाट आहे। सिंध समेत सॼे मुल्क में सख्त गर्मी और बदतरीन लोड शेडिंग सबब आवाम परेशान। मामूली वारी ज़िंदगी मुतासिर। मौसमियात खाते पारां ईंदड़ कुछ ॾींहंनि ताईं वधीक सख्त गर्मी पवण जी अॻकथी। मौसमियात खाते मूजिबि मुल्क जा मैदानी इलाइक़ा सख्त गर्मी के घेरे हेठि रहंदा। ईंदड़ 3 खां 4 ॾींहंनि ताईं बरसात जो इम्कान नाहे। गर्मी की शिदत में इज़ाफ़ो थी सघे थो।